राम जी कथा करण लगो। भगवान राम चयो जो मुझे रामायण पढ़े या माखे जो मने और शंकर के न मनी तो मुझी भक्ति कबूल न पवंदी। कथा ॿुधण की खबर है न, कंहिं न ॿुधाओ हिंदुस्तान में वेठा कंहिंजी कथा न ॿुधाओ कंहिंजी। अरे कोई आवाज दे ना, मुर्दन सां ॻाल्हायां तो जेरन सां। भगवान विशिष्ट चई छॾियो राम जी के, राम जी मुर्दों का नाच हो रहा है संसार में, जीरो का छा केर। संत जे अॻियां अचे त मां सिधो कयांसि, काथो जीअ रहां तूं, खाई पी जीअं थो, छा करे रहियो तूं संसार जे लाइ। उथी चए जेको जवाब ॾिए थी, मां पहिरियों हथ रखांसि। छा थी वियो असांखे, कॾहिं जागदासीं। काल मथां कड़कंदो पियो आहे, हालत छा थींदी वेंदी आहे, परलय मथां लॻंदी पई आहे। हिकु शब्द संतनि जी वाणी जो असांखे खून थो अखियुनि मां कढाए। मां अर्थ कयां, अर्थ खे व्यक्त करण ई सत्संग चइबो आहे। सत्य सां जुड़ो असां, ढंके सां ॻाल्हाइण। मुंहिंजे विधान में दर जे दासनि जे लाइ 7 ॻाल्हियूं। पहिरियों, जूप मास मद वेसवां। असांजे काथे संती ठेला त बि आहे, जन में पए जेकॾहिं पाणी जो बिगाड़ करे तो पाण ॼाणे। 7 ॿियूं जोड़ी वयूं, इहे गिला खां बचण जे लाइ ऐं धन जी हानि खां बचण जे लाइ। जुआ मां शराब कलयुग में इन में रहे थो, मुंहिंजो विनाश थींदो। वेश्वा, हिंसा, चोरी, नार, 7 लोक में 7 ऐं 7 न छुए उदार। ये भारत खां वठी अमेरिका ताईं हर लोकनि जे पाताल में आहिनि। बुद्धिमान पुरुष खे घुर्जे इन्हनि खे अखनि लाइ। ये 7 ॻाल्हियूं ॿारियूं, इन में अंतःकरण शुद्ध न थींदी। अंतःकरण शुद्ध जे लाइ कूड़, कपट, छल, ईर्खा, जलन, निंदा, झूठ ये जॾहिं छॾींदासीं त पोइ 14 वारो दया कंदो। 14 खां पोइ असांजी पूर्णमासी ईंदी असांजे जीवन में। गुरु शेख खां पुछियो वेंदो आहे, पनो पढ़ियो? हा बाबा। उन महिल किरिया तो पवंदो करे, मां ॿा मथो विझां, चमाट बि ॼणियासि। हा साईं पढ़ियो आहे, हाणे संदसि मर्ज़ी आहे, जन में पए। गुरु सिर्फ़ु पेर ते हलणु सेखारींदो आहे, भई जंहिंजे आधार ते मां हलां थो। जिना सास ग्रास न विसरे, हरि नामा मन मंत। हरि नाम जो मन मो मंतर, जेको मन खे तर करे। न ते ख़ुश्क मोहे आज़ादी ख़्याल, विकराल ख़्याल। कोई कंहिंजो मनणु कोन्हे, मनाइणु पंहिंजो आहे। विनाश थी रहिया आहिनि घर, मन खे तर न आहे। हर नामा मन मंत, धनुष से ही नानका पूर्ण सोई संत। मन संत न बणबो, शांति न पाईंदो, आनंद न ईंदो। श्री राम। हिकिड़े श्लोक में साहबनि चई छॾियो त संत जेको नाम जो आधार वरिती वेठा उहो न वठाईंदा। कबीर सेवा खां दुई भले, एक संत एक राम। राम जो दाता मुकुत को संत जपावन नाम। कमी हो तूं न जपींदे पाण ॼाणंदो, साॻियो कॾहिं बि लॻे थो। मना कयूं त बि चिमड़े थो, अरे सिखे नथो। संत खे चयो साईं मां तोसां प्यार कयां। चई छो प्यार कंदे? चई भॻवान जे पाण लाइ। जेको तोसां गॾु आहे न बसि उनखे, मां तोसां केतिरो वधि गॾु रहंदुमि। छा करे मूंखे प्यार कंदे? जेको तुंहिंजे अंदरि वेठा उन सां प्यार कर न। बाबा तव्हांजो स्वागत आहे न, जेके आया हो। बिन हर कृपा मिले नहीं संता, हरि जी कृपा थी आहे तॾहिं तव्हां पहुता हो। मुंहिंजा प्यारा, वरी असांजो कमु आहे तव्हां हरि सां मिलाइण। बसि संत करत आप समान। गुरु की करनी गुरु भलेगा, चेले की करनी चेला उड़ जाएगा हंस अकेला। कोई कंहिंसां न गॾु आहे न वेंदो, हर हिकु पंहिंजो हिसाबु थींदो। हिते गुरु छो न पियो सॾाए त चेलो छो न सॾाए, अॻियां पंहिंजो हिसाबु थींदो हर हिकु खां। कोई कंहिंजो संबंध ई न थींदो। तूं गुरु जे ज्ञान खे पकड़ींदे त गुरु खे छा कंदे? गुरु त गोपट जो मतिलो आहे हिकिड़ी शइ, कहिड़ो मथां ॾेई आहे। ज्ञान परमात्मा आहे, असां उनखे धारण न कंदासीं। अज्ञान जे मल संत दूर कनि था। तूं करणु न चाहींदे पाण ॼाण। हीअ विवेक दृष्टि सां ॻाल्हाइणो आहे, हिन स्टेज ते मनोरंजन न करिणो आहे। लथे खां पोइ मां तव्हांजे चरणनि जी धूड़ आहियां। सचाई सां, कपट नथो चवां। तव्हांखे परमात्मा जीअं हलाईंदो तीअं हलंदो। हिन जाइ ते मनोरंजन न करिणो आहे, विवेक ॻाल्हाइणो आहे। असांखे करिणो छा आहे? असां नज़र विधीसीं पाड़े केरु बुखायल आहे, दुखायल आहे, बीमारी में, सीमारी में, कई ॻाल्हियूं आहिनि। अड़े असां पाप त छॾियूं, पुञ त जॾहिं थिए। राम राम। थोड़ो कुछ कयूं था, महिरबानी जतायूं था, हे कयूं था, हे कयूं था, ॻाल्हियूं कयूं था। हे करे छा था रहिया?
ये संतन वटि इंसान बनाने जी फैक्ट्री आहे, हज़ारे माण्हू अचनि था, समुंड जा भंडारा हलनि था, हिकु माण्हू खे नथो खाराए सघे। हथ जे कंगण खे आरसी जी ज़रूरत आहे। श्री राम। आम जे वधण सां ताम में बरकत पए थी, खाई नसी पंहिंजो वेंदो, जस तुंहिंजो थींदो, तोखे उहो कुझु मिलंदो जेको खाराइण में पंहिंजी श्रद्धा सां खाराईंदे। आम न ॼाणा आहे, बसि तूं जेका श्रद्धा कंदी उहो फल मिलंदो। बाक़ी नसीब पंहिंजो खाई वियो आहे त वञनि जल तूं कंहिंखे कोन थो खाराए, न तूं कंहिंजो खाई सघंदो आहे, न कंहिंखे खाराए सघंदो आहे, न कोई कंहिंजो खाए थो, न कोई कंहिंखे खाराए थो, इहो अहंकार करे छॾे। संत लोग हमेशह ईअं चवंदा आहिनि, अबा इहे ॿुढड़ा रहिया पिया, 25 ॿुढड़ियूं रहियल आहिनि, 15 ॿुढड़ा रहियल आहिनि, 10 ॿिया रहियल आहिनि, 10 भाती, 100 जो भंडार। इन्हनि जे सदके बाबा असांखे भोजन मिले थो, इन्हनि जे सदके चलो असांखे उनजी शेवा नसीब थिए, पोइ असांजो ताउन का थिए। मां वटि मिठाइयूं अचनि, चाहे कपिड़ा अचनि, चाहे भेटा अचे, चाहे प्रसाद अचे, इन जे सदके अचे थी। सभिनी जो हिसो आहे न, त मुंहिंजा त आंटा चीरींदी, मुंहिंजो मूंखे कीअं खाइणो आहे, गुरनि जी शइ आहे, उहा सभिनी जे लाइ अचे थी, सभिनी जो नसीब अचे थो। जागे शंकर जागे चरण शेव, राम जा चरण। भॻवानु राम चयो मुंहिंजो ध्यानु कंदो, शंकर खे न मञींदो, मुंहिंजी भक्ति क़बूल न पवंदी। छो जो शंकर ख़ुदि राम जी कथा उहा ॿुधाए रहियो आहे। आप जेको खयो अथऊं कथा में, पहिरियों शंकर खे ॿुधायो, पोइ भारद्वाज हिन खे ॿुधायो, पोइ फलाणे फलाणे खे, फलाणे फलाणे खे। श्री राम। शंकर जागे चरण शेव, असां सभई शंकर आहियूं, उन खे मथां नालो तखलस पइजो शिव शंकर। त हर हिकु शिव आहे, शिव माना कल्याण कंदड़, शिव नालो परमात्मा जो आहे, पर पहिरियों नालो शंकर ते शिव छो पियो? शंकर ई शिव आहे, अञा भुल में न वञो, हर हिकु शिव आहे। पर शंकर माना जेको कल्याणकारी परमात्मा आहे, उहो शंकर पाण ज़हर पीती पर ॿियनि खे अमृत पीए। पाण ज़हर पीती, तव्हां शंकर जो परिवार ॾिसो, भॻवानु शंकर जो सॼा विरुद्ध कीअं संतनि में कथाऊं ॿुधो, टीवी ते असांखे मौक़ा मिलिया आहिनि, 4 चैनल। टीवी छो ख़राबु आहे बाबा? टीवी में संसार न भरियल आहे, हिकु संसार जो छोटो हिसो आहे जेको बिना ॾिसण जे असां हिते सॼो अंदाज़ो लॻाए सघूं था। असां जेका सीन न वणे उहा हटायो न, असां जेका ॾिसणी आहे ॾिसूं न। असां विद्वान जे संग में वञूं, असांखे टाइम न मिले, 4 चैनल हलनि था पिया चैनल, असां धार्मिक ॾिसूं न। जीअं चऊं त पोइ संसार ख़राबु आहे, संसार में सभई शयूं आहिनि, तूं जाॾे वेंदे बसि ओॾे तोखे फ़ाइदो थींदो न। टीवी छो ख़राबु थी? सम्झ में अचे न? गुरु ग्रंथ साहिब में छा लिखियऊं? सुतल केरु आहे जंहिंजा कन निंदा ॿुधनि था, उहे कन सुतल आहिनि, जिन जूं अखियूं पर दृष्टि ॾिसनि थियूं, परायो धन, परे स्त्री। हा, असां पंहिंजे धन में, पंहिंजी स्त्री में रहूं, स्वार्थ में रहंदे असां परमार्थ कयूं। सच्चा साईं करे विया, अमृतशीर साहिब करे विया। असां पंहिंजे स्वार्थ माना पंहिंजे धन में कमाईंदे भावना परमार्थ जी हुजे। ज्ञान जो 7 सीढ़ियूं आहिनि। पहिरें ज्ञान जे शास्त्र में पढ़ायो वियो, श्री राम। पहिरीं शुभ इच्छा, सवाइ साईं जे यादि खां पोइ अगरि मन में इच्छा उथे त ॿिए जे भले जी इच्छा उथे। शुभ इच्छा माना ॿिए जे भले जी इच्छा। तुंहिंजे सुठे कम जो कोई महत्व कोन्हे, तूं केॾो धनवान आहे, कुझु बि आहे, इन जो महत्व कोई कोन्हे। तोमें ॿिए जे भले जो ख़्यालु कहिड़ो आहे? इहा ज्ञान जी सीढ़ी आहे प्रभु ॾे वञण जी। ॿिए जे भले में ई तुंहिंजो भलो, ॿिए जे भले में ई। स्वामी विवेकानंद लिखियो, स्वार्थ पंहिंजो अर्थ, पंहिंजो मक़सदु जेको असली जीवन जो आहे, जंहिं न पातो आहे प्रसाद कहिड़ा कंदो? त सिंध में अॻ में कहावत ई, बाबा कर भला होए भला, हिंदी जी, उते ॿिए जे भले में तुंहिंजो भलो आहे। तूं वञे थो पंहिंजे कम सां दुकान ते, विच में कोई मिली वियो, अदा आहे मुंहिंजो कमु आहे, और तूं चई थो वञे मुंहिंजे कम खे, अड़े ख़ुदा तोखे मोकिलियो आहे, सभिनी में तुंहिंजो कमु पवंदो ॿिया? अरे जेको मोकिलियो आहे ख़ुदा जे रूप में आयो आहे तोखे ॾिसण जे लाइ, तुंहिंजी भलाई करण जे लाइ। छा थो करे? मुंहिंजो कमु कर न, तुंहिंजो पाण थियो पियो हूंदो न। जंहिं कम लाइ तूं वञी रहियो आहे, तोखे पका छा थियो पियो हूंदो? श्री राम। ॿुधो जी जेको तुंहिंजे साम्हूं अचे थो, ॿुध त सही न। उन खां पोइ जेको बीमार अचे थो, रोगी अचे थो तुंहिंजे साम्हूं, उनखे पंहिंजे हृदय सां भेट, इहो रोग मूंखे हुजे हा त, ऐं मां कंहिं वटि वञा हा त, जेकॾहिं तो वटि आयो आहे, उनखे पंहिंजो रोग उहो सम्झी करके पाण में अनुभव करे, इहो रोग अहिड़ो मूंखे हुजे हा त
तो मां तां हेठि वञा तो इहो पाण में अनुभव करे पोइ उन जी जेका पुॼी सघे उनजी शेवा पूरी कर। तूं सॼो कहिड़ो उनजो दुख लाहे सघंदे, पर जेको पुॼी सघे तुंहिंजो दुख हथनि में न आहे। जेको हेठि आहे उहो पंहिंजे कर्म सां हेठि आहे, जेको कर्म मथे आहे उहो पंहिंजे कर्म सां मथे आहे। कंहिंजे पिटके सां कोई कंहिंजो कोन घटिजी वेंदो आहे, राम। कंहिंजे कुड़ियुनि आशीर्वाद सां कोई बि चढ़ी सघंदो आहे, जेकॾहिं पंहिंजो कर्म कोन अथसि, पंहिंजी भावना कान अथसि, सदाईं वियो आॾो बड़ो करे पियो, तंहिंमें छा थींदो आहे? मुंहिंजो प्यारा, जीअं जयदेव चढ़ी वियो हाणे आख़िरी में, त जंहिंजा हथ हे कमु कनि था, हथ सुतल आहिनि, हितां जाॻाइणो आहे। जेको संतनि प्यारे भॼन चयो गफ़लत ते, त गफ़लत छॾियो असां, गफ़लत जी निंड। हीअ निंड त हिन असांजे अन्न ऐं भोजन सां निंड लागू आहे। राम राम, बिल्कुलु लागू आहे, बिल्कुलु लागू आहे। असांखे ओतिरो आराम करिणो आहे।